इते नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त मदे जी कचे में जोड़े जा कलोड़ा तकरार तां झेड़े में 9 ॼणनि जे मारिजण वारे वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका वारी सूरतहाल छायल आहे, जहिड़े में मारिजी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी छांव में तदफ़ीन कई वई आहे। कलोड़ा धुर्जे सईद बादल इब्रार ऐं रशीद कलोड़े जे ॻोठ मीरल कलोड़े में जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे, जॾहिं त आशिक मंगणे जो जी जनाज़ नमाज़ जेके आहे ॻोठ मंगणे जा में अदा कई वई आहे। पुलिस मूजिबि झड़ींदड़ धुरनि जी ॻोठ भरिसां जेको आहे पिकेटूं बि क़ाइम कई वयूं आहिनि। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं। मदे जी कचे में जोड़े जा कलोड़ा तकरार तां झेड़े में 9 ॼणनि जे मारिजण वारे वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका वारी सूरतहाल पैदा थियल आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया झेड़े में मारिजी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी छांव में जेकी आहे तदफ़ीन कई वई। कलोड़ा धुर्जे सईद बादल इब्रार ऐं रशीद कलोड़े जी ॻोठ मीरल कलोड़े में जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। वधीक नाज़रीन खे ॿुधायूं पिया आशिक मंगणे जो जी जनाज़ नमाज़ ॻोठ मंगणे जा में अदा कई वई आहे। पुलिस मूजिबि झड़ींदड़ धुरनि जी ॻोठ भरिसां जेको आहे पिकेटूं बि क़ाइम कई वयूं आहिनि। पुलिस मूजिबि झड़ींदड़ धुरनि जे ॻोठनि भरिसां पिकेटूं क़ाइम कई वयूं आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मदे जी कचे में जोड़े जा कलोड़ा तकरार तां झेड़े में 9 ॼणनि जे मारिजण वारे वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका वारी सूरतहाल आहे। झेड़े में मारिजी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी छांव में तदफ़ीन कई वई आहे। कलोड़ा धुर्जे सईद बादल इब्रार ऐं रशीद कलोड़े जी ॻोठ मीरल कलोड़े में जनाज़ नमाज़ अदा कई वई, जॾहिं त आशिक मंगणे जे जी जनाज़ नमाज़ ॻोठ मंगणे जा में अदा कई वई आहे। पुलिस मूजिबि झड़ींदड़ धुरनि जे ॻोठ भरिसां पिकेटूं क़ाइम कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अयूब ब्रोही खां। अयूब ब्रोही, छा तफ़सील आहिनि झेड़े में मारिजी वियल 6 ॼणनि जी हथियारनि जी छांव में तदफ़ीन कई वई आहे? कलोड़ा बिरादरी जी जहिड़े दौरान 9 ॼणनि जे क़त्ल बाद 6 ॼणनि जे जेके हथियारनि जी छांव में कबील थी वई ऐं इलाइक़े जे मक़ामी कब्रिस्तान में मिटी में हवाले कयो वियो। जनाज़ो नमाज़ पढ़ण पोइ ऐं मां तव्हांखे DIG जे हुकुम जे बाद शिकारपुर पारां ॻोठनि जे ॿाहिरियां जेके पुलिस चौकी क़ाइमु कयो वियो आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़नाक शहर आहे। अञा ताईं वाक़े जो कोई बि केस दाख़िल न थी सघियो आहे ॿिन्ही धुरनि जो। जी अयूब ब्रोही, अपडेट कजो त इन हवाले सां ॻोठ जे आसपास पुलिस पिकेटूं बि क़ाइमु कई वयूं आहिनि, जॾहिं त जेके 6 ॼणा काल्ह जेको आहे फायरिंग जे नतीजे में मारिजी विया हुआ। इन हवाले सां वधीक छा पियो ॿुधायो वञे, वधीक बि रतो छाण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे? मोर्चा बंदि बि आहिनि ऐं पुलिस ॿिन्हिनि ॻोठनि खां ॿाहिरियां पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि। सिर्फ़ु हिन महिल ताईं इलाइक़े में ख़ौफ़नाक आहे। कंहिं बि वक़्तु खूनरेज़ी जो इम्कान थी सघे थो, छो त हिननि जी का बि रोकथाम न आहे। पुलिस सिर्फ़ु नाले पिकेट क़ाइमु कयो वियो आहे। हिन जे असांजी कार्रवाई न कई ऐं घुर्बल केसनि में घुर्बल जवाबदार केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तारी अमल में न आंदो कानूनी ॿई धुरियुनि जे 9 जान ज़ाया थी वयूं आहिनि। इन जा वारिस ॿई धुरियुनि जा माण्हू हथियार ऐं ज़रनि जा माण्हू जा हथियार ऐं माण्हू गॾु करण में मसरूफ़ आहिनि ऐं त इहे जीअं इफ़लाम करे सघूं ऐं पुलिस फौरी तौर ते हिन ते कार्रवाई न कयो त खूनरेज़ी जो इम्कान थी सघे थो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अयूब ब्रोही तफ़सील ॾियण लाइ।